नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भरिया सिटी में ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी वेझो ॻोठ सखी सैयद खान लाखो में लोकल गवर्नमेंट खाते जे मुलाज़िम उमेर अली लाखो जे घर अंदर कमरे में गैस जे हीटर में गैस लीक थियण सबबि बाहि लगी वई, जंहिं जे नतीजे में घर धणी 32 सालनि जो उमेर अली लाखो, संदुस घरवारी अंबर लाखो, 4 वरे जो ॿारड़ो अज़ीफ़ अली लाखो, 3 वरे जी ॿारड़ी एनी ऐं 1 साल जो ॿार बालाच सड़ी सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। सभिनी ज़ख़्मियुनि खे हैदराबाद अस्पताल मुंतकिल कयो वियो। घर अंदर गैस जे हीटर में बाहि लॻण सबबि घर अंदर पियल समूरो सामान पिण सड़ी रख थी वियो आहे। कमरे में निकिरंदड़ धुओं ॾिसी पाड़े वारनि खे ख़बर पई, जिन सड़ी ज़ख़्मी थियलनि खे अस्पताल मुंतकिल करायो, जिथां सभिनी ज़ख़्मियुनि खे वधीक इलाज लाइ हैदराबाद रेफर कयो वियो। हिन सिलसिले में सड़ी ज़ख़्मी थियल ॻोठाणनि जे सोट ऐं मेराज अली लाखो ॿुधाए त घर अंदर सर्दी सबबि गैस जो हीटर खुलियल हो, जंहिं सबबि कमरे में गैस भरिजी वियो ऐं हीउ वाक़ियो पेश आयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।